ठिकराटे मात औरत जे घरां निकरी वञण जे पलांद में 4 औरतुनि खे मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। हथियारबंदनि ॻोठ ते चढ़ाई करे माई ॾातल अलाजुवाई साहिबा ऐं काइमा खे अगवा करे विया आहिनि। इतला बावजूद पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। ठिकराटे मात औरत जे घरां निकरी वञण जे पलांद में 4 औरतुनि खे मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। हथियारबंदनि ॻोठ ते चढ़ाई करे माई ॾातल अलाजुवाई साहिबा ऐं काइमा खे अगवा करे विया। इतला बावजूद पुलिस का बि कार्रवाई न कई। ठिकराटे लग ॻोठ पोटो मां औरत जे घरां निकरी वञण जे पलांद में 4 औरतुनि खे मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। हथियारबंदनि ॻोठ थोबी ते चढ़ाई करे माई ॾातल अलाजुवाई साहिबा ऐं काइमा खे अगवा करे विया। इतला बावजूद पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। तफ़सील मांगंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर खान। जी मजीद आगाह कजो। जी बिल्कुल ही थाणो मुबारकपुर जी हेॾे ॻोठ पोठो आहे जंहिंमां गुज़िरियल राति खैरान सुमी वासी नौजवान मोहम्मद सदीक़ ॿाहिरि खां ॿाहिरि निकिरी वई ऐं उनजे पास में औरत जे स्थान में सुमी ते हथियारबंदी चढ़ाई करे नौजवान मोहम्मद सदीक़ जे घर जी 4 औरतूं अगवा करे आहिनि। अगवा औरतुनि खे माई ॾातल माई साहिबा मुबारक न पहुती जो असर मार सां राब्तो करे उन ॿुधायो त मां ॿाहिरि आहियां ऐं मां पहुचां त मामले जी जांच कयूं। पर ज़रिए न वठो इहो मालूम थियो आहे त वैसे जो जेको आहे अगवा करण वारी धुर सां गॾु वेठल आहे। पर सादी कार्रवाई आहे उहा पुलिस न करे रही आहे ऐं इहो बि ख़दशो ॼाणायो वञे थो जेकॾहिं औरतूं वापसि न थियूं त पुनारे जी जो ख़दशो आहे। जी महिरबानी वांची मजीद आगाह करण लाइ।